दादू जी अदालत में मेहर जे टीणे क़त्ल केस जे ॿुधणीअ दौरान उन वक़्तु ड्रामाई सूरताल पैदा थी वई जॾहिं क़त्ल केस में नामज़द पीपुल्स पार्टी जे MPA सरदार चांडियो अदालत में दाख़िल थियण वक़्तु झड़ती ॾियण खां इनकार कयो। सरदार चांडियो झड़तीअ लाइ अॻिते वधंदड़ पुलिस अहलकार जो हथ छंडे अॻिते वधी वियो। सरदार चांडियो जे अहिड़े अमल बैदि मॉडल कोर्ट दादू जे सिक्योरिटी इंचार्ज सदीक समेजो अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इस्तदा कई त धुरियुनि खे इन ॻाल्हि जो पाबंद बणायो वञे त उहे अदालत में पेशी वक़्तु झड़ती वठण ॾियनि ऐं गाॾियुनि जी तलाशी बि ॾियनि। टीणे क़त्ल केस जी फरियादण उम्मे रबाब बि सरदार चांडियो खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। हुन चयो त सरदार ऐं जागीरदार तलाशी ॾियण खे बि पंहिंजी तौहीन सम्झनि था। सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात सख़्त कया विया आहिनि सो असांखे इन शइ जी ख़ुशी थिए थी छो त ॾिसो अहिड़ा इलाही वाक़िया रूनमा थियनि था पिया जेके कोर्ट्स में आइन कानून खां मथां क़दम खयो थो वञे। असां त मुकमल कोऑपरेट कयूं था। इहा शइ बि ज़रूरु चवंदमि त मूंखे इलाही ख़ुशी थी त जॾहिं चेकिंग थिए पई ऐं चेकिंग थियणु घुरिजे प्रॉपर। नेक्स्ट हियरिंग ते त इनफैक्ट मां इहो बि चवंदमि त हिते प्रॉपर जेको आहे चेकिंग हुअणु घुरिजे। असां पंहिंजे माण्हुनि समेत पंहिंजी गाॾी जी बि चेकिंग ॾियण लाइ तयारु आहियूं, करणु घुरिजे ऐं इन में असां मुकमल हिन इदारे सां कोऑपरेट कंदासीं। कंहिं कॉन्स्टेबल खे धिको ॾिनो वियो, मां अंदरि केस परसूं बि कयां, असां सवालनि जा जवाब पिया ॾियूं ऐं ॾिसो इहे ई त असां रड़ियूं कयूं था त सरदार कॾहिं बि न चाहींदा त कानून जी बराबरी हुजे, हू कॾहिं बि न चाहींदा त कानून जी बालादस्ती हुजे, जंहिंजे करे ही भोतार हिननि जो माइंड सेट इहो आहे त ही चेकिंग करण खे बि पंहिंजी इंसल्ट सम्झनि था। सरदार चांडियो पंहिंजे अमल जो दफ़ा कंदे चयो त मूं पुलिस अहलकार खे न गोली हई ऐं न कंहिंजो क़त्ल कयो आहे। अॻ में हिकिड़े पुलिस ऑफिसर झड़ती वरिती हुई त पोइ ॿिए खे छो ॾियां? उम्मे रबाब खां साॻी झड़ती छो न पई वरिती वञे? जे उम्मे रबाब साहिबा पंहिंजी तलाशी ॾेई हितां अंदरि वञनि था त उहो ॿुधाए। असां सॼो हिकिड़ो माण्हू हिते ॾेई थो वञे, होॾो सूबेदार साहिबु बीठो हुन तलाशी वरिती आहे, वरी ॿिए वठे जा छो? सभिनि जे लाइ हिकिड़ी शइ, मां को धिको करे कंहिंखे बंदूक कोन आई आहे, मुंहिंजा भाउ हथु परे कयो थो मां, ना ई मां कंहिंखे विढ़ियो आहे। दादू जी अदालत में पेशी दौरान सरदार बुरहान चांडियो जी बि झड़ती वरिती वई ऐं बुरहान चांडियो कल्ह जीअं अॼु बि झड़तीअ दौरान का मज़ाहमत न कई। अक्सर माण्हुनि जो चवणु आहे त सरदार चांडियो खे बि पुलिस अहलकार खे धिको ॾियण या संदसि हथ छंडे खेसि कावड़ में ॾिसण बदिरां झड़ती ॾियणु घुरिजे हा। हूअं बि हाणे उहे दौर गुज़री विया जॾहिं हाज़िरनि ते पुलिस वारा सियासतदाननि ऐं जागीरदारनि जे पेरनि ते किरी पवंदा हुआ।